الحمد للہ وکفا والصلاة والسلام من لا عباده الذین اصطفى اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم یا ایہا النبی قل لازواجک و بناتک و نساء المؤمنین یدنین علیہن من جلابیبہن آمنت باللہ صدق اللہ العلی العظیم وصدق بلغ رسوله النبی الکریم ونحن على ذلك لمن الشاہدین والشاکرین والحمد للہ رب العالمین صلوات شریف اللہم صلی علی محمد وعلی آل محمد کما صلیت علی ابراہیم وعلی آل ابراہیم انکا حمید مجید اللہم بارک علی محمد وعلی آل محمد کما بارکت علی ابراہیم وعلی آل ابراہیم انکا حمید مجید منجا محترم سامعین واجب الاحترام علماء کرام اج جو پروگرام سنت نکاح تے منعقد کیو ویو آہے دعا ہے خالق کبریا کھا تہن سنت نکاح تے یہ پروگرام نصیب عطا فرمائے ایمان انکھے چیبو آہے شادی این گمی واپار این تجارت حضور علیہ السلام جے طریقے تے پیغمبر علیہ السلام جے نقش قدم تے جے کو کیو ویندو آہے ان میں رب سائیں راضی تھی پوندو حضور صلی اللہ علیہ وسلم فرمایو ان نکاح من سنتی نکاح پیغمبر علیہ السلام جی سنتا سائیں جن فرمایو ان نسل میں شادی کیو جے نسل میں جہاں عورتوں بار گھنا جنن یہ اسان جی سنی سرکار یا پابندی رکھی تبار تھوڑا ہو جن اے زندگی ایسا پنجی آسانی واری زندگی گزارے ہوں حضور علیہ السلام جو فرمان ایک ہتھ تے رکھ جے بے ہتھ تے ساری کائنات رکھ جے
حضور علیہ السلام جو فرمان ساری کائنات کھوں اساں کے ودیک افضل ہے ऐं जेको हुज़ूर अलैहिस्सलाम असां खे सम्झायो उन में असां जे लाइ ख़ैर ऐं बरकत आहे पर्दे जे लाइ असां खे हुज़ूर अलैहिस्सलाम हुकुम कयो अल्लाह साईं क़ुरान में आयत नाज़िल फरमाई निकाह जे लाइ हुज़ूर अलैहिस्सलाम असां खे हुकुम कयो फनकिहू मा ताब लकुम मिनन निसा हिक कयो शादी ब कयो टे कयो चार कयो या अल्लाह जी ज़ात असां जे लाइ इहे हद खे क़ाइम कयो आहे या रब साईं जी हिकिड़ी हुदूद आहे जेको इंसान अल्लाह जी हुदूद खे टोड़ींदो वो दुनिया में भी ख्वार आखिरत के अंदर भी हुजूर अलैहिस्सलाम फरमायो जे कदें हलाल जो दायरो तंग हुजे हा पो इंसान हराम में कदम रखे हा पो का गाल कान्हे पर जडे अल्लाह जी ज़ात हलाल जे कदम के वधायो आ हराम जे कदम के बंद क्यों थे अल्लाह फरमायो ही बुराई जो कम न कयो हिकड़े कम खा मना कयं अल्लाह जी ज़ात उन जे लाइ चार रस्ता खोलिया पाण फरमाई अल्लाह जी ज़ात फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा साईं फरमायो निकाह कयो वो हिकड़ी शादी कयो तवां जी मर्ज़ी आ ब शादियूं कयो तवां जी मर्ज़ी आ टे शादियूं कयो तवां जी मर्ज़ी आ चार कयो तवां जी मर्ज़ी आ पर वला तक़रबु ज़िना इन्नहू कान फाहिशा बुरो कम करण त पंहिंजी जाइ ते आ पर उन कम जे इरादो करण भी तवां जे लाइ हराम आ हिकड़े रस्ते खां अल्लाह सही मना कई चार रस्ता अल्लाह जी ज़ात असां जे लाइ खोलिया हिक शादी बी टी चौथी जे कदें को इंसान चवे तो माखे उञ लगी आ मां पंहिंजी उञ शराब जे गिलास सां उझाईंदुसि अल्लाह फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खम्रु वल मैसिर ए इंसान ईमान वारा मां अल्लाह जी ज़ात तुंहिंजे लाइ शराब चरस आफीम भंग इया तोते हराम कईया लबनन खालिसन साइगन लिशारिबीन मां तुंहिंजे लाइ खीर पैदा कयुम मां तुंहिंजे लाइ अनार पैदा कयुम मां तुंहिंजे लाइ हर किस्म जा फल फ्रूट पैदा कयुम हाणे जंहिं शइ तोखे वणे उन्हनि मंझां उन जो निचूड़ करे पीउ जूस करे पीउ मां अल्लाह जी ज़ात पानी पिए तुंहिंजी मर्ज़ी आ ख़ालिस पिए तुंहिंजी मर्ज़ी आ खंड विझी पिए तुंहिंजी मर्ज़ी आ आबे ज़मज़म पिए तुंहिंजी मर्ज़ी आ बोतलूं पिए तुंहिंजी मर्ज़ी आ खीर पिए तुंहिंजी मर्ज़ी आ पर अल्लाह तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खम्रु वल मैसिर अल्लाह फरमाए तो खबरदार शराब न पी जाए नशे वारी शय न वापराई जाए कुल्लु मुस्किरिन हराम या शैतान जे लाइ हराम आ अल्लाह हलाल जे दायरे के वसीउ कयो हराम जे दायरे के तंग रखई जे हराम जो दायरो वसीउ हुजे हा हलाल जो दायरो तंग हुजे हा तो उन जो मकसद अलग हा
पर मुझे आका फरमायो न न न, हलाल जो दायरो वसीउ आ, हराम जो दायरो तंग आ, हराम ते कंट्रोल कयो, हलाल जे दायरे खे वसायो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं मेराज ते विया, वो मेराज कंदे 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 ॾिठऊं त हिकिड़ी कुन्नी आ, उन्हीअ कुन्नीअ में गोश्त आ हराम जो, उन्हीअ जी जाइ ते रश घणी आ, माण्हुनि जो अंबो हुआ, हिकु हराम गोश्त, ॿियो बदबूदार। हाणे सभिनी माण्हुनि जो ओॾे ख़्याल आ ॿी कुन्नी हलाल जी आ, पकल गोश्त आ, ताज़ो आ, पर होॾे थोरा माण्हू होॾे घणा। जिब्राइल खां पुछा कयूं, जिब्राइल ॾे ख़बर छा आहे ही? चए तो अंत के या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कुर्बान वञा थोरो अञा अॻिते हलो। इहा उहा क़ौम आहे जो पंहिंजे हक़ खे छॾे करे नाहक जे मथां तुंहिंजी उम्मत हूंदी, जेको पंहिंजे घर वारनि खे छॾे करे, निकाह खे छॾे करे हराम जे दायरे में कदम रखंदो। अल्लाह फरमायो इहो हराम वारी शइ इन्हनि जे लाइ हराम आ। ही जेको प्रोग्राम निकाह जो आहे, इन ये निकाह ते इहा दुआ घुरो त अल्लाह ताला असां मुस्लमाननि खे रब साईं हिदायत करे। ख़ातूने जन्नत जो निकाह थिए थो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन मस्जिद नबवी में वेठा आहिनि। अबू बकर सिद्दीक़ वा, उमर साईं या, हज़रत उस्मान साईं या, सअद बिन वक़ास सहाबी सगोरो आ, चारई सहाबी वेठा आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अर्ज़ था करनि त अल्लाह जा रसूल, ॾियो त ख़बर तव्हांजो जिगर जो टुकड़ो आ ख़ातूने जन्नत, उन जो छा मामिलो निकाह जे लाइ? तव्हां ॾे के माण्हू अचनि था वञनि था निकाह जे लाइ? क़ुर्बान वञा आका तुंहिंजी नबूवत वारी अतहरे ज़बान मुबारक तां। साईं जन पाण फरमायो, पुट अबू बकर, उमर, उस्मान, सअद बिन वक़ास, इहा जेका मुंहिंजो ख़ातूने जन जो निकाह मां ख़ालिक़े किबरिया ते छॾियो आहे, मुंहिंजो अल्लाह मुंहिंजी न्याणी जे लाइ ज़रूरु निकाह अर्श तों मोकिलींदो, ज़रूरु रिश्तो आसानी सां फरमाईंदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी ॿ ॾिहाड़ा गुज़रिया। हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾे चारई सहाबी विया। अबा बकर सिद्दीक़ साईं बि वियो, हज़रत उमर साईं बि वियो, हज़रत उस्मान साईं बि, हज़रत साद बिन वक़ास जॾहिं साईं जन वटि हज़रत अली साईं जन जो दरवाज़ो खड़कायूं, मंदकल बाब, केरा दरवाज़े ते? पाण फरमायूं असां असहाबे रसूल आहियूं। हज़रत अली साईं काथे आ? पाण फरमायूं हज़रत अली साईं हाणे उठ काए वियो आ, अंसारी जे बाग खे पाणी ॾियण वियो आ। साहबी सगोरा मुंहिंजे आका जे ग़ुलामी जो तोक गिची में विझी करे हज़रत अली साईं जे बाग ते पहुता। हज़रत अली साईं जिन खे अस्सलामु अलैकुम चयूं, हज़रत अली साईं वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाह जो जवाब ॾेई करे चयो आ, चईंदियूं त अहिड़ियूं शख़्सियतूं अॼु कीअं हाज़िर थियूं आहिनि। हज़रत अली साईं उठ खोलियो आहे पंहिंजे ऐट मां, हिननि सां कचहरी कयाई, पिया ॾे त ख़बर अली तुंहिंजे पैगंबर वटि तुंहिंजे रिश्तेदार आ, तुन वटि न्याणी ख़ातूने जन्नत आ बीबी फातिमा, उन ॾे रिश्तो छो नथो चवराए पियो? हज़रत अली साईं जे अखियुनि मां पाणी वही आयो। हज़रत अली साईं फरमाए तो ग़ुरबत जो ज़मानो आ, मूंखे ग़ुरबत जे करे मूंखे शर्म थो अचे, हया थो अचे, मां कीअं वञी करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी न्याणीअ जे रिश्ते जे लाइ मां आछ कयां? हज़रत अली फरमायो मां त ग़रीब ऐं मिस्कीन आहियां। हज़रत उमर साईं फरमायो, हज़रत उस्मान फरमायो, ओ अली सुहिणा, वञो आका खे रिश्ते जी आछ करणो तुंहिंजो कमु आहे।
اللہ جے حکم ساں उहा आछ क़बूल थी वेंदी उन तुंहिंजे बंदोबस्त करण वारो बि मुंहिंजो ख़ालिक़ किबरी आहे। हज़रत अली साईं खे हज़रत उस्मान साईं हज़रत अबा बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं इहा ॻाल्हि कई वया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में हाज़िर थियो हज़रत अली साईं पुछा कयूं ॾियो ख़बर हज़रत अली साईं कीअं अचणु थियो आहे। हज़रत पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मुश्किन पिया मुंहुं मुबारक ते मुर्क अची वई पाण फरमायो त ॾे ख़बर सोना अली कीअं अचणु थियो आहे। अली अखियुनि मां लुड़क वाए करे मुंहिंजे आका खे चवंदो पियो आहे साईं तव्हांजी न्याणी ख़ातूने जन्नत बेबी फातिमा इन संग जे लाइ मां आयो आहियां जेकॾहिं मूंखे ॾियो त अव्हांजी वॾी महिरबानी। हज़रत अली साईं खे फरमाए पुट इजलिस तूं वेह मां मोटी अचां थो पियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वया बीबी ख़ातूने जन्नत वटि पहुता वञी अम्मा ख़ातूने जन्नत नबी जी जुती खे बि उघियो आहे साईं जन जे लाइ पाणी भरे आई आहे। ख़ातूने जन्नत मुंहिंजे आका खे वज़ू करायो आहे। आका खे वज़ू कराइण खां बाद में मुंहिंजे आका फरमायो ए फातिमा तुंहिंजो छा रायो आहे तुंहिंजो मुंहिंजो सौटो हज़रत अली साईं निकाह में तोखे मुड़ुस करे ॾिया। चुप करे वई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सम्झी विया चुप अलामत रज़ामंदे जी आहे। इनकार करे हा त चवां हा त अलीअ जो इनकार कयईं जेकॾहिं चुप कयईं त शायदि सम्झी वयुमि त न अली जे निकाह में रज़ामंदो आहे। मां आयुमि हज़रत अली साईं खे मुबारक ॾिनमि अली मुबारक हुजई जो तुंहिंजे लाइ मां तुंहिंजे निकाह जो बंदोबस्त करे आयो आहियां। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी न्याणी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण वञनि था पिया पंहिंजी न्याणीअ खे निकाह ते आमंदा कयूं। हिते टे ॻाल्हियूं ज़ाहिर थी आयूं। हिकिड़ा माण्हू छा कंदा आहिनि घोटे तन जा ॿिया मिट वेंदा आहिनि चाचो या मामो हे हज़रत अली साईं पाण वियो आहे नबी साईं ॾे जेकॾहिं उहो पाण घोट वञे थो पियो सहुरनि ॾे संग जी आछ खणण में त को हर्ज कोन्हे का तकलीफ़ कान्हे पर इस्लामी नोयत बि इहा आहे छोकिरीअ खां बि रायो वठो छोकिरे खां बि रायो वठो। हज़रत साईं ॿेर वारनि वटि हिकिड़ो शख़्स आयो चए साईं मौलवी साहब वटि न्याणी वेठी आहे क़ौम जो इमाम आहे क़ौम जो अॻवान आहे न्याणी हिन जी बालगा थी वई आहे शादी नथो कराए पियो। साईं जन सम्झी विया हाओ तूं आङरियूं मौलवी ते खयूं आहिनि पर शायदि लॻे थो तूं ईअं चवें थो त हिन पंहिंजी न्याणीअ खे चओ खंभो ॿधी करे खूह में उछले पुट आंगुर न खणंदो कर ही मौलवी माण्हू आहे हिन खे अल्लाह इल्मु ॾिनो आहे पर जेकॾहिं सुठो रिश्तो अचे त मूंखे यकीन आहे त देरि न कराईंदो पर जेकॾहिं सुठो रिश्तो न आहे पोइ न्याणी मजबूर आहे तूं त ईअं चवें थो त चओ खंभो ॿधी करे खूह में उछलाइजे। जेकॾहिं सुठो रिश्तो आहे सुठो घरु आहे ऐं छोकिरो बि चङो आहे त उन सां निकाह करण में देरि न कयो। हज़रत अली साईं खे आका फरमायो अली मां तोखे चंद ॻाल्हियूं ॿुधारियां उन में देरि न कंजांइ। सोना ॿुधायो कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि पाण फरमायई पुट अली तवजो फरमा आओ मुंहिंजा सरताजुल अंबिया पंहिंजे नबूअत वारी ज़बाने अतर मुबारक सां फरमायई पुट अली जे निमाज़ जो वक़्तु अचई त निमाज़ पढ़ण में देरि न कंजांइ जनाज़ो थी वञे त उन जे दफ़नाइण में देरि न कंजांइ न्याणी जे कॾहिं बालगा थी पवे त उन जे परणाइण में देरि न कंजांइ। साईं भला छा माजरा आहे छा मसलो आहे जेकॾहिं निमाज़ जो वक़्तु हलियो वियो त पीअर दुबारा क़ज़ा करे पढ़णी पवंदी जेकॾहिं दफ़नाइण में देरि कईसीं त माण्हू फाटी पवंदो धप कंदो हुन जे जिस्म मां बदबू निकिरंदी पर जेकॾहिं असांजे घर जे अंदरि न्याणी बालगा थी वई वॾी थी वई त छा फ़र्क़ु पवंदो।
ہا قربان ونیا محبوب تنجے نبوت واری زبانی اطہر مبارکتاں سونے فرمایو اے علی جے کڈیں نماز قضا تھی وئی تا 80 سال جہنم جی ٹبیا جے کڈیں گھر جے اندر جنازو دفنائن میں دیر کئی پھاٹی پیو تا انکے بھنگی دفنائندہ بوتھ بدی کرے پنجا مٹر پنجے منہ کے ویڑے کرے انکے کھڈ کھنی دفنائندہ پر جے کڈیں بالغ نیانی کاتوں کا غلط کم کرے ودھیں پھاٹی پئی تا وقت وسندیوں ویران تھی ویندیو شہر جا شہر ویران تھی ویندا تینی کرے پیغمبر فرمایو نکاح جلدی کرائینا نیانیوں بالغا تھے سٹھا رشتہ دیو نیانن کے جنگ میں نہ سٹیو یہ نہ ہو جے جو خوہ میں سٹیو سٹھا با جا کے رشتہ ہو جن چھوکرو اخلاق جو نیک ہو جے عقیدے جے طرف سا نمازی ہو جے ان کے بھلے گھر میں کچھ نہ ہو جیس پر عقیدو ان جو مضبوط ہوا ایمان جے طرف ان کے متوجہ کیو ماں عرض کیوں تا نبی پاک صلی اللہ علیہ وسلم جن پنجی نیانی جو رضا مندو جسی کرے حضرت علی سائیں جے لا ایا حکم کیوں علی ہانے ڈاجے جو شاہ خیالا جیسے بیو تا گھر جے اندر کچھ کونے پر ہکڑی چادر آزریا او دنیا جا انسان تو ایسان اجو کے زمانے میں لکھیں روپیہ جا ڈاجن جا گڈو کندہ سے جس تائیں نیانی جو ڈاج نہ پورو تھیندو مرو نیانی پنجو ڈٹھو یا تا پان کندی یا تا اچھو متھو تھی ویندو نیانی جو گھنے ڈاج ڈیون جی کرے نیانن جا اچھا متھا تھی ویندا مجھے آقا فرمایو حضرت علی سائیں اتھیو آ سائیں ذریعہ پیا سائیں کہیں کھے جہاں کو واپاری بھی کو نہ ملندو تکڑ میں حضرت عثمان کے فرمائیں عثمان جلدی کر حضرت علی سائیں ذریعہ تو خرید کر حضرت عثمان اوہ ذریعہ حضرت علی جی خرید کئی آئے اوہ چند درہم دنانی رجی تھیا حضرت عمر سائیں بھی بازار میں پیسہ کھنی ویا نبی صلی اللہ علیہ وسلم کے ان ذریعہ جا پیسہ حضرت علی سائیں پان ہنج مبارک میں ڈناؤں نہ نبی سائیں جن گنیا نہ توریا نہ ماپیا مٹ برے ابو بکر توں بھی ڈاجو وٹھیا عثمان ہی پیسہ توں بھی کھنی ون ڈاجو وٹھیا حضرت ابو بکر حضرت عثمان حضرت بی بی خاتون جنت جو ڈاجو وٹھی آیا ہکڑا کپڑا مخصوص آئین جے کے 11 درہمن جا کپڑا جسم جا ہکڑو دلو آ ہکڑو بسترو آ بگا دل آئین ہک کھٹ ہے بہ ویان آئین ہک میں کپاں آت ہک میں ازخر گاؤ بھرے لا ایو مجھے نبی جی نیانی آ جبریل لہی آئیو اے مجھا آقا حکم کر تہی جے کے مکے جا جبل آہن ماں سونا کرے جاں تو پہنی نیانی کے سون میں ڈاج میں سون دے مجھے آقا فرمایو ماں یا گال نہ تو چوانت مجھے نیانی کے گھنوں ڈاج ملے پر اللہ تو فرمائے جے نبی چوے ہاتھ ماں جبل بھی سونا کرے خاتون جنت کے ڈاج میں سون جا جبل دئی شجا پر مجھے آقا مخصوص پوتلا یموت تھورو تھکو ڈاج دنو آخرکار ایو وچی بیٹی سسٹم تہن امت کے سبق ملیو تا گھنے ڈاج دیون جے کرے اللہ جی ذات جن کے گھنوں دے بھلے نیانی کے دے ان میں کا ممانیت کونے پر ایکڑو ہو جے غریب وہ جریب زمین جو وکڑی یا تا وری انہی غریب کے کو نیانی سنگ ڈیدو کوئی کون دے غریبا مسکینہ ہانے مسکینہ مانوں کے چھا دے منجا ادا گھنے ڈاج دیون جے کرے کوئی مسئلو نہ تھیندو آتا گھنوں ڈاج جو یہ گھنوں ڈاج اگنا حلی کرے انسان جا عداوت پیدا تھیندی آ حضور صلی اللہ علیہ وسلم جن صحابہ جے حضرت علی سائیں جے نکاح جی ارینجمنٹ کئی آ صحابن کے حکم کہیں تا پنجی پنجی جائے تے وے ہو وا قربان ونیا محمد تو جو پنجی امت کے سبق سکھائنو نبی پاک صلی اللہ علیہ وسلم جن صحابہ کے تکلیف نہ دنیا پنجے پنجے جائن تے وہاریوں ماں خاتون جنت جو نکاح تھیو آئے خطبو پڑھو تو دعا خیر کئی دوں دعا خیر میں چونتا اللہ ان اہل بیت جی تو کھے پارتا اللہ ان اہل بیت جی تو کھے پارتا اللہ ان اہل بیت جی تو کھے پارتا
جن جو نبی اللہ جی ذات کے پنجے اہل بیت جی پارت کرے چو یہ دنیا میں بھی کھٹی ویا آخرت جی اندر بھی خاتون جنت جو جڑے نکاح چھو آخر میں نکاح میں ہی شرط ہوندو تھو ایک حکم اور بدھائیں عالم کھان نیک صالح کھان نکاح پڑھائیں دا کہے جن کے دین جے مسائل جی خبر ہو جے نکاح تو بابا تمام پان ایجاب فلانی دھی فلانے جی شرع شریعت محمدی موجب تو کھیرنی سے تو قبول کئی چھوکری چوندی سے ہاؤ قبول کیوں چھوکرے کے بیچے بابا فلانی دھی فلانے جی شرع شریعت محمدی موجب تو کہ زال کرے دنی سے تو قبول کئی ایجاب قبول تھی ویو ان کے نکاح چے بوا باقی جے کے خطبات غیر آہن یا دعائیوں آہن یا خطبو یا برکت آئے تین جے کرے اللہ وارے کھا نیک صالح کھا نکاح جیکو آپ پڑھائیں دا کیوں تو ان میں اللہ صحیح تہاں جی دنیا جی اے آخرت جی بھلائی نصیبت آ فرمائیں دو تین جے کرے پیغمبر علیہ السلام جن آخر میں پان فرمایا ہوں پٹرا علی بن ابی طالب خاتون جنت کے بی بی فاطمہ بنت محمد کے شرع شریعت محمدی موجب 400 درہم دے ایوز میں ماں مرس ڈنم حضرت علی سائیں خوشی سان قبول فرمائے جو ایڑا نیانیوں بھی ہوجن ایڑا گھوٹ ہوجن ایڑا وری نکاح خان بھی ہوجن تو ڈسو تا کین تھا رنگ لگے حضرت بی بی فاطمت بنت محمد جیڑی نیانیا جے کا سارے عورتن جی جنت جی رانیا علی بن ابی طالب مصطفیٰ کریم صلی اللہ علیہ وسلم جو سوٹ بھی یا تنیانوں بھی یا دے اینن جو نکاح تھو تو اللہ سائیں ان میں جہاں چھا پیدا کرو اہل بیت پیدا کہیں حضرت امام حسن جیڑا حضرت امام حسین جیڑا شہزادہ پیدا کیا آخرکار وری انہن جے پیدا تھن کھاں پو وری ڈٹھو تو تہاں اللہ جی ذات کیڑو دین کے کامیابی تقویت دینا تو ماں عرض کندم جترو تھی سگے پیغمبر علیہ السلام جی سنت جے متھا عمل کیو نکاح بھی سنت تے این شادی بھی سنت تے گمی جے کا پانا تھیندی آہے انہی کے بھی سنت جے مطابق حل کندا کیو چھو جے کدیں سنت جے مطابق تمام حل نہ کندو وہ تمام اسراف میں اچھی ویندو شادی بھی وڈا شامیانہ وڈا خرچ وڈیوں مرگیوں وڈا پلاو زردہ وڈیوں ارینجمنٹیوں ایکڑ میں شامیانہ لگدا پو آخر وہ مانو وچارو کمزور تھی ویندو آ جانی مالی نقصان تھی پوندو آ جے کدے شادی جو وڈی جو سسٹم ہو جے ہا وہ پیغمبر علیہ السلام جلا ملائک جے کے عرش کھوں لہی آیا حکم کر منجا آقا تو کہ جبل سونا کرے جو وڈی شادی کر بی بی خاتون جنت جی پر نہ پیغمبر فرمایو جے کرے ماں کندس تو منجی امت انا وسیع کندی تین جے کرے حضور نہ کئی اساں گھنیوں کیوں سے پر اساں جے کمزوری اچھی وئی اساں میں مالی جانی نقصان تھیا تین جے کرے پیغمبر علیہ السلام جی سنت جے متھا عمل کندا کیو خدا جانے تو دنیا میں بھی بھلائی آت آخرت جے اندر بھی بھلائی آ تمام اساں چھائے کندا ہوں ادا ہے اساں جو سوٹ راہ نہ کھیڈیا ادا ہے اساں جو مالوٹ راہ نہ مالوٹ رکھے دیا وڑے وا استاد محمد اسماعیل صاحب گول مسجد میں سکھر میں انیا بھی ان جو مدرسو کالونی میں قائم تھو اساں جا چھکرا پڑھدا ہیں خدا جانے تو اتے رنگ ڈسو وانے کے ایکڑو غیر مسلم تھو مسلمان غیر مسلم تھو اچی عبداللہ نالو رکھیونس پٹر عبداللہ ماں وٹ نانی ویٹھی آ ایو اساں جے ساموں جو واقعو آ حضرت سائیں محمد اسماعیل صاحب نے فرمایا پٹر ماں وٹ نانی ویٹھی آئے تو کلمو بھریو آ تو منجو سکو بھاٹریو بس تو منجو بھا جو پٹرواں پان ان نانی کے ان جو عبداللہ اج بھی ان جو عبداللہ ہوتے مدرسے میں قائم ہے دائمہ اللہ جی ذات ایڈو حضرت استاد محمد اسماعیل صاحب جی دل میں انہی غیر مسلم جی محبت آئی وجہ یہ ہوتا پیغمبر علیہ السلام سا انسان جو تعلق گڑ جی تعلق جے کا شے تھو وڈی تھو تعلق نہ ٹوڑیو یہ تارا بجلی آ رہی وچ میں تمام بھلے 500 روپے وارو میٹر ہنوس 10,000 وارو ہنوس پر ہن جو جڑے تعلق ٹٹری ویندو تو یہ تارا بیکار آ تہاں اساں جو تعلق دین وارن سان تھیندو مدارس سان تھیندو علماء کرام سان تعلق تھیندو
अल्लाह जाने तो तव्हां वटि गोहर पैदा थींदा। हेड़ो सिस्टम हिन ज़िंदगीअ में 17 साल असां हिते ख़िदमत कई आहे अवां जी। हेड़ो बर में बाज़ार अॼु क़ुरान जी कचहरी आहे। कमल हुत क़ुरान जी कचहरी, कमल हित क़ुरान जी कचहरी। अल्लाह जो हबीब तो फरमाए जंहिं दुनिया में इस्लाम जे झंडे खे नाफ़िज़ फरमायो, मां उन जे ज़िमो थो खणा, अल्लाह जी ज़ात उनखे अर्श में रिज़्क़ अता फरमाई। हदीस ईंदी आहे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जी, हे जेका अॼु तव्हां कई आहे तक़रीब निकाह जी, मुंहिंजे आका फरमायो निकाह मुंहिंजी सुन्नत जे मुताबिक़ थिए। मां रब जी ज़ात खां रोई बि दुआ घुरंदुसि, मुंहिंजा अल्लाह हिन मुंहिंजी उम्मत जा जेके बच्चा पैदा करे जेके सुन्नत ते इन जो रिज़्क़ जेको आहे रोज़ी इन जे अर्श में अता फरमाईंदा। नबी दुआ घुरे, नबीअ जे तरीक़े ते असां शादी कयूं, नबी जे तरीक़े ते निकाह कयूं ऐं नबी दुआ घुरे, सुवाल ई पैदा न आहे जो उहा दुआ क़बूल न पवे। 4 कलाक हज्जतुल विदा जे मौक़े ते हिन उम्मत जे लाइ पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम पाण रुना आहिनि। 4 कलाक रोई 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 अल्लाह फरमाए मुंहिंजा आका तुम मई यबकी का या रसूल अल्लाह, तू एतिरो कंहिंजे कां रोए थो? पाण फरमायई साईं मूंखे आलमनि जी बि ज़रूरत न आहे, हाफ़िज़ क़ुरान जे हिफ़्ज़ जे करे जन्नत में वेंदा, आलिम हिन अमल जे करे जन्नत में वेंदा, पर हे जेका जाहिल माण्हू आहिनि मुंहिंजी उम्मत जा इहे जहन्नम में वेंदा। मुंहिंजे बुरके मटाइण खां पोइ हिन उम्मत जे लाइ केरु दुआ घुरंदो? त नबी पाक असांजे लाइ दुआ घुरे थो ऐं असांजे लाइ एतिरा वचन करे थो, रोए थो। असां पंहिंजे पाण जे लाइ केतिरी बि दुनिया में कंहिंखे को तकलीफ़ हुजे 5 मिंट बि न रोईंदो। 4 कलाक पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हज्जतुल विदा जे मौक़े ते रोई पिया, रोई 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 अखियुनि मां पाणी अची वियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह फरमाए मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा करीम क़यामत जे ॾियारे तुंहिंजी सिफ़ारिश खे मां लाज़िम करे वठंदुमि, जंहिंजे लाइ तूं सिफ़ारिश कंदे उहे जन्नत में वेंदा। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हां असांजे लाइ दुआ घुरे थो पियो ऐं असां उन जे लाइ सुन्नत ते अमल करण जे लाइ तयारु न आहियूं। हिकिड़ी सुन्नत खे ज़िंदा करण जे लाइ सभु शहीद जो सवाबु आहे। ॾंदण ॾेई करे तव्हां निमाज़ पढ़ो, 27 निमाज़नि जो सवाबु आहे। पटको ॿधी करे निमाज़ पढ़ो, 27 निमाज़नि जो सवाबु, सभु शहीद जो सवाबु। हे सुन्नत जे मुतालिक़ तव्हां निकाह कंदव, दीनदार ख़ुदा ॼाणे थो अल्लाह जे बारगाह इलाही में साम्हूं वेठा हूं, तव्हां वटि हिते आलिम कोन आहे, पर मौली साहिब जेको तव्हांजे हिन क़ौम मंझां आलिम पैदा थियो आहे न, इहा हिन क़ौम जी उजड़ियल क़िस्मत खे अल्लाह ताला तब्दील करे उन क़ौम जी तक़दीर खे उजागर कयो अथव। उलमा पैदा थिया, हिकिड़ो हाफ़िज़ पैदा थियो आहे। आख़िरकार आस्ते आस्ते दीनी इदारनि सां जेसि ताईं तव्हां ताउन न कंदो, दीन सां वाबस्ता न, 1000 रुपया पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जॾहिं तव्हांखे दौलत अची वई पोइ तव्हांजी दौलत 2 क़िस्मनि में हली वेंदी, या त बीमारनि जे हवाले या त तव्हांजी झेड़नि झटनि जे हवाले। पर जेकॾहिं इन ई मंझां तव्हां चंद 5 रुपया 500 रुपया 1000 रुपयो कढी करे दीन जे कंहिं इदारे में ख़िदमत कयो, अल्लाह फरमायो इहे जेके तव्हांजे मथां अणढंगा तव्हांजे मथां बुछड़ायूं अचनि थियूं, बीमारियूं अचनि थियूं, मुसीबतूं अचनि थियूं, इहे सभु तव्हांखे असदक़्तु तरदुल बला सदको मुसीबत खे ईअं ख़तमु करे छॾींदो आहे जीअं पाणी बाहि जे मथां हारियो वञे त उहा बाहि ख़तमु थी वञे। मुंहिंजे आका फरमायो सदको मुसीबत खे ईअं टारींदो आहे। तंहिंजे करे दुआ कयो अल्लाह ताला तव्हांजे इलाइक़े में दीनी दर्सगाह क़ाइमु ऐं दाइमु रखियो आहे। अल्लाह ताला हमेशह इन ई दर्सगाह खे कामयाबी अता फरमाए। जेके मां चंद ॻाल्हियूं कयूं, दुआ कयो अल्लाह जी ज़ात खां बारगाह इलाही में मक़बूल मंज़ूर आसान फरमाए। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।